अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे तव्हां बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, तव्हांखे सिंधी चाइनीज़ अकेडमी में सभ खां पहिरियों वेलकम। दोस्तों, अॼु पाण लेसन पढ़ंदासीं स्टडी एंड स्कूल, मतिलबु स्कूल ऐं स्टडी जे बारे में। जेको चाइनीज़ ज़बान में पाण जेको वर्ड्स इस्तेमालु कंदासीं या उन जे बारे में पाण पढ़ंदासीं चाइनीज़ ज़बान जे ज़रिए, सॉरी सिंधी ज़बान जे ज़रिए चाइनीज़ जा वर्ड जेके पाण सिखंदासीं उन जे बारे में अॼु जो लेसन आहे। त सभ खां पहिरियों पंहिंजो जेको चाइनीज़ जो वर्ड आहे उहो आहे शू। शो मतिलबु बुक, इंग्लिश में इनजी मीनिंग थींदी बुक ऐं सिंधी मीनिंग थींदी किताब। उनखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे बिन्ज़। बिन्ज़ मतिलबु नोटबुक। ऐं उनखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे पी। इनजी मतिलबु थींदी मीनिंग थींदी इंग्लिश में पेन ऐं सिंधी मीनिंग थींदी कलम। उनखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे छियन पी। छियन पी मतिलबु पेंसिल, इंग्लिश में मीनिंग थींदी पेंसिल ऐं सिंधी में बि पेंसिल या पाण चऊं पेन। या तंहिंखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे श्यांग पी। श्यांग पी मतिलबु इरेज़र या पाण चऊं सिंधी में जी मीनिंग थींदी रबड़ या पाण चऊं डाइण वारी श्यांग पी। उनखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे जोज़। जोज़ मतिलबु डेस्क टेबल या मेज़ जोज़। त आउं तव्हांखे ॿुधायां इहो जेके पाण अखर पढ़ियासीं स्टडी स्कूल इन जे बारे में HSK लेवल 1 जे हिसाब सां चाइनीज़ जा जेके अखर पढ़िया सिंधी ज़बान जे ज़रिए। ऐं हाणे पढ़ंदासीं स्कूल जे अमले जे हिसाब सां, या पाण चऊं स्कूल खे चाइनीज़ में छा चवंदा आहिनि या उस्ताद खे चाइनीज़ में छा चवंदा आहिनि। त हलंदासीं पंहिंजे ॿिए स्लाइड जे तरफ़। त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चाइनीज़ जो जेको वर्ड आहे उहो आहे शोए श्याओ। शोए श्याओ मतिलबु इंग्लिश में मीनिंग थींदी स्कूल ऐं सिंधी में बि उहो ई स्कूल शोए श्याओ। उनखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे शोएशंग। शोएशंग मतिलबु इंग्लिश में जी मीनिंग थींदी स्टूडेंट ऐं सिंधी मीनिंग थींदी शागिर्द शोएशंग। उनखां पोइ चाइनीज़ जो जेको आहे वर्ड टियों आहे लाओश, मतिलबु टीचर खे या उस्ताद खे छा चवंदा आहिनि लाओश। लाओश मतिलबु टीचर, इंग्लिश में मीनिंग थींदी टीचर ऐं सिंधी मीनिंग थींदी उस्ताद या तइलीम ॾियण वारो। नंबर लास्ट जेको वर्ड आहे चाइनीज़ जो उहो आहे च्याओश। च्याओश मतिलबु इंग्लिश में इनजी मीनिंग थींदी क्लासरूम ऐं सिंधी में बि उहो ई क्लासरूम च्याओश। त दोस्तों, अॼु जो पाण जेको लेसन पढ़ियो या सबक़ु पढ़ियो पढ़ाई जे बारे में या स्कूल जे बारे में, चाइनीज़ ज़बान जा जेके वर्ड्स इस्तेमालु थींदा हुआ उहो पाण सिंधी ज़बान में पढ़ियासीं। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां घणो कुझु सिखिया हूंदा। ऐं त तव्हां मूंखे यूट्यूब ते कमेंट्स करे ॿुधाईंदा तव्हांखे कहिड़ा कहिड़ा वर्ड्स सम्झ में आया आहिनि या अञा तव्हां सिखंदा या मूंखां पुछा करे सघो था। ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी खे वधि खां वधि शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। तव्हांजी महिरबानी, शुक्रिया। मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।